नाज़रीन समूरी दुनिया में अॼु ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं मल्हाए पियो वञे। उन सिलसिले में नवाब शाह सिंधी अदबी संघ शाख पारां जेको आहे एहतिजाजी रैली कढी। उहे नवाब शाह प्रेस क्लब पहुता आहिनि। अचो त संदन वीचार मालूम कयूं त हू इन ॿोलियुनि जे हवाले सां छा था चवनि। सॼी दुनिया में अॼु ॿोलियुनि जो ॾिहाड़ो आलमी ॾिहाड़ो मल्हायो थो वञे त सिंध में बि अॼु दुनिया में अॼु सिंध में बि असांजा सिंध जा जेके नौजवान आहिनि, सिंध जा अदीब अॼु इहो ॾींहुं मल्हाए रहिया आहिनि त असां इहो ॻाल्हि जो मुतालबो था कयूं त सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे, छो जो इहा असांजी क़दीमी ज़बान आहे। असां अक़वाम मुतहिदा खां इंसानी हक़नि जे इदारनि खां इन ॻाल्हि जो मुतालबो था कयूं त सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। असीं अॼु सभु गॾु थिया आहियूं सिंधी अदबी संगत शाख नवाब शाह जे तरफ़ां जेके नवाब शाह जा साझावंद दोस्त आहिनि। असांजो मुतालबो आहे त पाकिस्तान में जेके बि तारीख़ी हैसियत रखंदड़ ॿोलियूं आहिनि, ख़ासि तौर ते सिंधी ॿोली आहे, उनखे क़ौमी दर्जो ॾिनो वञे। हिकिड़ी सिधी सादी घुर आहे हिकिड़ी त हिन मुल्क में जेके बि क़ौमी हैसियत ॿोलियूं रखनि थियूं उन्हनि समेत सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। ऐं सिंधी अदबी संगत शाख नवाब शाह पारां हीउ जेको मुज़ाहिरो थिए थो उहा घुर करे थी इन जेके वस वारा माण्हू आहिनि, जेके क़ौमी इदारनि में वेठा आहिनि, त ॿियनि ॿोलियुनि सां गॾु सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। अॼोको ॾींहुं असां पंहिंजी ॿोली सिंधी ॿोलीअ सां पंहिंजे माना मुहबत जो इज़हार कयूं था ऐं इहा घुर कयूं था त असांजी सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वञे। सिंधी ॿोलीअ खे क़ौमी दर्जो ॾिनो, न रुगो सिंधीअ खे पर पंजाबी, पछतो, बलोची ऐं सराइकीअ खे बि उन्हनि खे पंहिंजा ज़ाती हक़ ॾिना वञनि त जीअं उहो हर क़ौम पंहिंजे ज़बान में पंहिंजा इज़हार पेश करे सघे। सिंध असेंबली केतिरा ई भेरा करारदाद बि पास करे चुकी आहे, जंहिं लाइ असांजी गुज़ारिश आहे त उन करारदाद ते अमल करायो वञे, सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे ऐं प्राइवेट स्कूलनि में सख़्तीअ सां उन ते अमल करायो वञे त जीअं सिंधी ॿोलीअ खे लाज़मी ॿोलीअ तौरु पढ़ायो। ॿोलियुनि जो वैल्यूज़ सां सिधो मुतालिक़ आहे, इंसानी क़दरनि सां, तव्हांजे अदब जे क्लासिक्स सां तव्हांजे ॿोलियुनि जो तालुक़ु आहे। इन करे जदीद सरमाएदारनि समाज न चाहींदो आहे त उन्हनि वैल्यूज़ खे हथी ॾिनी वञे। इहो ई सबबु आहे जो हू ॿोलियुनि खे क़ौमी ॿोलियूं करार ॾियणु या उन्हनि खे हथी वठण जे लाइ हमेशह पोइते रहंदा आहिनि ऐं उहे हमेशह मार्केट जी ॿोलीअ खे अहमियत ॾियणु चाहींदा आहिनि। ऐं जेतोणीकि छाकाणि त सिंधी ॿोली मार्केट जी सिधी सही ॿोली न आहे ऐं उहा असांजे रूह जी ॿोली आहे, इन करे उनखे उहा माना नथी ॾिनी वञे ऐं असांजो मुतालबो आहे अदबी संघ जे तरफ़ां त असांजे इन रूह जी ॿोलीअ खे हिकिड़ी अहमियत ऐं माना ॾिनी वञे। अॼु आलमी तौर ते जेको मदर ॿोलियुनि जो जेको ॾिहाड़ो आहे उन ते असां ही जेको एहतिजाज कयो आहे त सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे, छाकाणि त ॿोली का बि ॿोली कंहिं बि क़ौम जी माउ जो दर्जो रखे थी ऐं उहा उनजे इज़हार जो आला ज़रियो हूंदी आहे। इन करे हिन सिंध में सिंधी ॿोलीअ जो क़ौमी ॿोलीअ जो दर्जो हुजणु उनजो बुनियादी हक़ आहे, जंहिंखे सदाईं मसमार कयो आहे, उनखे पोइते धिकियो वियो आहे। नाज़रीन ही सिंधी अदबी संगत शाख नवाब शाह जे अॻुवान जो ॻाल्हियूं ॿुधियूं। संदन चवणु आहे त दुनिया जी जेके बि ॿोलियूं आहिनि उन्हनि खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियारो वञे ऐं ख़ासि तौर ते सिंधी ॿोली जेका हज़ारे साल जेका सो पुराणी क़दीमी ॿोली आहे उनखे बि जेका सो क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियारो वञे। कैमरामैन मोहम्मद आज़म भट्टी सां गॾु रहीम लाशारी, अवामी आवाज़ TV, नवाब शाह। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।